अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक ऐं खैर खैरी सां हूंदा। दोस्तों अॼु मां तव्हां सां ॻाल्हि करण वारो आहियां तकरार ड्रामे जे बारे में। इन तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते न त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा। दोस्तों मूसा ऐं भावल ख़ान रिस नवाब ख़ान जा माण्हू ॿ मारींदा त पोइ रिस नवाब ख़ान ख़ता थी वेंदो ऐं पोइ रिस नवाब ख़ान जा होश टिड़ी वेंदा ऐं पोइ रिस नवाब ख़ान हिननि जे मथां केस दाख़िल कराईंदो। मूसा जे मथां ऐं भावल ख़ान ऐं दरिया ख़ान जे मथां केस दाख़िल कराए छॾींदो ऐं रिस नवाब ख़ान तिजावल सां ठाह करण लाइ राज़ी हूंदो, पर तिजावल ख़ान हिननि सां ठाह कोन करे सघंदो। तिजावल ख़ान हिननि खां सलीम जो प्लान वठंदो ऐं भावल ख़ान मीर खे माफ़ करण जी प्लानिंग ठाहींदो, पर उनखे माफ़ कोन करे सघंदो ऐं मीर हिन खे मिनतू कंदो ऐं मीर पंहिंजी ज़ाल खे भावल ख़ान जे तरफ़ मोकिलींदो त तूं माफ़ी वठी अच या तूं हुते रह ऐं मीर जी ज़ाल हुते कोन वेंदी ऐं मीर जी ज़ाल मीर खे चवंदी त तूं हाली भावल ख़ान खां पासो थी, जीअं उन जो कावड़ घटि थिए त पोइ उन खां कावड़ घटि कराईंदासूं ऐं पोइ उन खां माफ़ी वठंदासूं पंहिंजी ग़लतियुनि जो। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कंदा।